पिनण विचां पढ़ण याद ही नाहे। दोस्तों, हिकड़े मिसकीन माण्हूअ खे इल्म हासिल करण जो बेहद शौक़ हुयो। खेसि न को धंधो हुयो ऐं नई वरी पोयां खाइण वारी आकह कमाए त भला कंहिं लाइ। संदसि छड़े सिर लाइ हिकड़ो अल्लाह जो बंदो मानी पयो ॾींदो हुअसि। वांदे वेहण खां इल्म पिराइण बहितर सम्झाई। मक्तब जे मुला वटि पढ़ण लाइ वियो त खेसि ख़ुशीअ मां पढ़ाइण शुरू कयई। गच वक़्त खां पोइ मानी खाराइण वारो शाहूकार हज जे ड्रिघे सफ़र ते हलियो वियो। पोयनि खे इन मौलाईअ जी पारत त करे वियो, पर मंझंदि का थूम ई कान हुई, सो संदसि सार संभाल कान लधाऊं। बुख खां बचण लाइ हथ पेर हणण शुरू कयई। न धंधो ॼाणंदो हो, न मज़दूरी पए थी सघियसि। मुफ़्त जे टुकरनि ते पलियल खे पिनण बहितर ऐं आसान लॻो। जॾहिं गदागरीअ जा टुकर हौड़ खे लॻसि त अहिड़ी चूस पइजी वियसि जो पढ़ण वारी ॻाल्हि ई खाइसि विसरी वई। हिक ॾींहुं रस्ते वेंदे मुला जे मुंहुं चढ़ी वियो। मुला चयसि, तोखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु हो, अॼुकल्ह तोखे छा थी वियो आहे? मुला खे चवण लॻो त शौक़ु त ॾाढो हुयो, पर पेट बि पालणो आहे। हाणे इहा हालत आहे जो पिनण विचां पढ़ण याद ई नाहे। मतलब त जंहिंखे पिन जा टुकर पेट में पया तंहिंखे इल्म पेट न पवंदो। ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो ऐं वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।